हिते वांखे ख़बरदार सांगड़ में वर्क दौरान पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां शहरन सख्त पुछाणो कयो आहे। शहरन PS 40 ते पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां पुछाणो कयो। ॻोठाणनि जो चवणु आहे तव्हां 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थिया आहियो। हुननि चयो त हुननि वटि सिहत ऐं गैस जी सहूलियत नाहे, कंहिं बि संदन सार नाहे लधी। अहम ख़बर नाज़रीन वांखे ॾियूं पिया सांगड़ खां। सांगड़ में वर्क दौरान पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां शहरन सख्त पुछाणो कयो आहे। शहरन PS 40 ते पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां पुछाणो कयो। ॻोठाणनि जो चवणु आहे तव्हां 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थिया आहियो। हुननि चयो त हिननि वटि सिहत ऐं गैस जी सहूलियत नाहे, कंहिं बि सार संभाल न लधी आहे। नाज़रीन अहम ख़बर खां अव्हांखे आगाही ॾियूं पिया त सांगड़ में वर्क दौरान पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां शहरन सख्त पुछाणो कयो आहे। पीपी जे वर्करनि पारां पीपी जे अॻवाननि पारां जेके वक़्तु वञनि था उन्हनि खां पुछाणे जो सिलसिलो जारी आहे। ही अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया सांगड़ मां त सांगड़ में वर्क दौरान पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां शहरन सख्त पुछाणो कयो आहे। शहरन PS 40 ते पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां पुछाणो कयो। ॻोठाणनि जो चवणु आहे तव्हां 5 सालनि खां पोइ ज़ाहिर थिया आहियो। हुननि चयो त हुननि वटि सिहत ऐं गैस जी सहूलियत नाहे, कंहिं बि संदन सार नाहे लधे। सांगड़ में वर्क दौरान पीपी उम्मीदवार नवीद डेरो खां शहरन सख्त पुछाणो कयो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सांगड़ में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अंजुम आफ्ताब सां। जी अंजुम। जी सांगड़ जे सख्त न आहे PS 40 जो जेको उम्मीदवार नवीद डेरो अॻूणो MNA बि सांगड़ में रही चुको आहे। जीअं शहर में दुकाननि ते वर्क करे रहियो त उते दुकानदारनि घेरे वरितो ऐं हुननि चयो त जंहिं टाइम असांजा बच्चा तड़पी रहिया हुआ ऐं इस्पताल में का सहूलियत न हुई ऐं असांजे घरनि में गैस न आहे, तव्हां 5 सालनि बाद ॿीहर ज़ाहिर थिया आहियो। असां हाणे तव्हांखे कहिड़े नमूने सां वोट ॾींदासीं? पहिरियां त असांजे सवाल जो जवाबु ॾियो त तव्हां 5 सालनि में असांखे कहिड़ो सांगड़ में सिहत सेंटर ॾिनो आहे ऐं कहिड़े असांजे इलाइक़नि में जेके गैस आहिनि या रस्ता आहिनि उहे शइ आहिनि जो असीं तव्हांखे वोट ॾियूं। ऐं उन्हनि शहरनि जेको आहे हुन खां सख़्तु पुछाणो कयो। नवीद उन्हनि खे चयो त मां तव्हांजी भरपूर जेका आहे आईंदा जेको तव्हांजी ख़िदमत कंदुसि ऐं तव्हांजा जेके मसइला हूंदा उहे हल कंदुसि। जी ठीकु आहे अंजुम, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।